आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। सर अमी हिकिड़ा सुठा कंपोज़र बि आहियो ऐं तव्हां सुठियूं सुठियूं कंपोज़ बि धुनियूं कयूं आहिनि त असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा त तव्हां केतिरियूं धुनियूं कंपोज़ कयूं आहिनि ऐं तव्हांजी धुनियूं कहिड़नि फ़नकारनि सिंध जी ॻायूं आहिनि। साईं मुंहिंजूं काफ़ियूं धुनियूं सिंधी आर्टिस्टनि ॻायूं आहिनि, जंहिंमें वॾा नाला आहिनि मंज़ूर सखीरानी साहिबु, जी हुमेरा चन्ना, ग़ुलाम अली समूह, दीवा सर ऐं सईद तुंजो, काफ़ी बरकत अली भट्ट, फरज़ाना परवीन, सिंध जे तक़रीबन फ़नकारनि काफ़ियुनि मुंहिंजूं इहे शयूं कंपोज़िशन मुंहिंजूं ॻायूं आहिनि। माशाल्लाह। उन्हनि कंपोज़िशन धुनियुनि में जेके तव्हांजी धुन मशहूरु हुजे, पॉपुलर हुजे, अगरि असांजे नाज़रीन खे उहा हिकु या ॿ धुनियूं जेके तव्हां मुनासिबु सम्झो ॿुधायो त महिरबानी चए ॿ खनि शयूं तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि। हिन में हिकिड़ो ग़ुलाम अली समय ॻायो आहे, जी साईं। उहो बि ॾाढो पॉपुलर आहे। हींअर मैडम हुमेरा चन्ना बि हिकिड़ी शइ मुंहिंजी ॻाई आहे, उहा बि तव्हांजे नज़र नाज़रीन खे ॿुधाई पिया। बिस्मिल्लाह। पीरीअ जो पैगाम जीअं जो पहुतो उॾामंदा वियासीं, हीर वांगुर पीरीअ जो पैगाम जीअं जो पहुतो उॾामंदा वियासीं, हीर वांगुर मुफ़ासिलनि खे छॾियो मिटाए लिखियल अखर ते लकीर वांगुर, हीर वांगुर पीरीअ जो पैगाम जीअं जो पहुतो उॾामंदा वियासीं, हीर वांगुर। अचे भला चोल ज़िंदगी अचे, अचे भला चोल ज़िंदगी अचे, उदास मुंहं ते ख़ुशीअ जो ओजरे, पीरी बि उजरो असां बि उजरा, वफ़ा बि उजरी आ, खीर वांगुर पीरीअ जो पैगाम जीअं जो पहुतो उॾामंदा वियासीं, हीर वांगुर मुफ़ासिलनि खे छॾियो मिटाए लिखियल अखर ते लकीर वांगुर, हीर वांगुर। इहो तव्हांजे कलाम जे ग़ुलाम अली समूह साहिब जन ॻायो ऐं तमामु पॉपुलर थियो, वॾो पॉपुलर थियो, पर सॼी दुनिया में मशहूरु, पूरी दुनिया में मान मर्तबो मिलियो। माशाल्लाह। हींअर तव्हां जेका ॿी कंपोज़िंग कई आहे मैडम हुमेरा चन्ना साहिब जन ॻाई आहे। हुमेरा चन्ना हिकिड़ो उर्दू गज़ल आहे, उहो बि जी जी साईं। सम्झो ईअं नातिया गज़ल आहे जी ऐं अहमद सुल्तान खुशी साहिब जो गज़ल लिखियलु आहे, जी साईं। उहा बिस्मिल्लाह। हसीन सबसे हबीब है वो, अनोखा मेरा नसीब है वो, हसीन सबसे हबीब है वो, अनोखा मेरा नसीब है वो, अनोखा मेरा नसीब है वो, हसीन सबसे हबीब है वो, अनोखा मेरा नसीब है वो, अनोखा मेरा नसीब है वो।
भी कैसे मैं दूर उसको, समझूं भी कैसे मैं दूर उसको। समझूं भी कैसे मैं दूर उसको, समझूं भी कैसे मैं दूर उसको। मेरे जो दिल के करीब है वो, मेरे जो दिल के करीब है वो, अनोखा मेरा नसीब है, अनोखा मेरा नसीब है वो। शिफा फकत है अता उसी की, शिफा फकत है अता